नाज़रीन, सॼी सिंध जी सरहद में भी कुकड़ जो गोश्त 400 रुपया फ़ी किलो विकामजण लॻो, जंहिं करे शहरी परेशान आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल हई सावंत। तब्दीली सरकार में जिते आम वाइपे जी शयुनि जा अघ चोटां चोट चढ़ी विया आहिनि त उते फार्मी मुर्गी जा रेट भी तारीख़ जी बुलंदियुनि ताईं पहुची चुका आहिनि। सरहद जी तारीख़ में पहिरियों भेरो फार्मी मुर्गी जो किलो 400 खां 450 रुपयनि ताईं विकामजण लॻो आहे, जंहिं सबबि शहरी ऐं मक़ामी माण्हू सख़्तु परेशान आहिनि। इन सिलसिले में शहरियुनि ऐं फार्मी मुर्गी विकिरो कंदड़नि दुकानदारनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। हाणे त मौसम लॻी पिया शादियुनि जी शइ, हाणे त ॿी समय वारी मुर्गी तव्हां ॾिसो त 450 खां मथे क्रॉस करे वई आहे मुर्गी। ग़रीब माण्हू लाइ आज़ार इहो आहे जेको मुर्गी खाई कोन थो सघे। अॻु में महांगाई को माण्हू तंग हुया। इन हालात में जेको आहे हुकूमत इन जेको आहे को हिन वक़्त ताईं क़दम इक़्तिदाम न आहे खयो। तो गवर्नमेंट इंतहाई जेको आहे ज़ुल्म करे थी, तमामु जेको आहे 400 को मथे खड़ी आहे मुर्गी। न गरीब माण्हू छा वठी सघंदो। असांजो इहो ई मुतालबो आहे त ख़ुदा करण जेको आहे असां गरीब आवाम खे जेको आहे को सुठो रिलीफ ॾियो। मतिलबु इहे त तमामु ज़ुल्म करनि था पिया। एतिरी रेट ॾेई छॾिया आहिनि त उहो ग़रीब माण्हू जेको आहे, जेको मज़दूर आहे, दिहाड़ीदार आहे, उहो वठी कोन सघेसि थो, खाई कोन सघे थो। असांजो इहो ई आहे त महिरबानी करे ख़ुदा गवर्नमेंट खे इहा अपील आहे त मुर्गी जा रेट हेठि आणिया वञनि त आम गरीब आदमी, गरीब माण्हू जेको अथसि उहो जेको न मुर्गी त खाए सघे वठी करे। असां वटि कंट्रोल शेड न आहिनि। अॻे ओपन फार्म हूंदा, हिन जे करे सस्ती हूंदी। हाणे ओपन फार्म हो बिल्कुलु बंदि थी विया आहिनि। हाणे कंट्रोल शेड हलनि था पिया, उहे असां वटि आहिनि न। इन जे करे पंजाब जेका मुर्गी अचे थी, मां सम्झां थो इन जे करे महांगी आहे। रेट असुल में हिन जो हिसाब किताब हूंदो आहे जेको मंडी जो हिसाब हूंदो आहे। जेका मंडी लॻंदी आहे बहावलपुर में, मंडी जो हिसाब किताब सां हूंदो आहे। बाक़ी हिते जेके डीलर आहिनि हो पंहिंजे रेट कढंदा आहिनि, पंहिंजी रोज़ी रखी। छो जो हो ॿाहिरों खणी था अचनि, उहे पंहिंजे हिसाब सां 5 रुपया 10 रुपया रोज़ी रखी करे उहो असांखे विकिणंदा। असां वरी 5-10 रुपया रखी करे असां पंहिंजे लाइ विकिणूं था पिया। रहवासी आहिनि, उन्हनि सरकार खां मुतालबो कयो आहे त मुर्गी जा जेके अघ आहिनि उहे कंट्रोल कया वञनि, जीअं हितां जा जेके माण्हू आहिनि ऐं ग़रीब ऐं पुरेत आहिनि उहे मुर्गी जेका आहे त वापराए सघनि। कैमरामैन राणा रियाज़ सां गॾु अब्दुल हई सावंत, आवाज़ टीवी, सरहद।